पीपीए जे अॻवान खورشيد शाह चयो आहे त मूं मथां करप्शन साबित कई वञे त आउं टीवीअ ते अची इस्तीफ़ा ॾींदुसि। अफ़गानिस्तान जे मसइले ते पार्लियामेंट जो गॾियल इजलास घुरायो वञे। सखर जी एहतसाब अदालत में पीपीए अॻवान खورشيد शाह, सैयद फारूक शाह, अवैस कादिर शाह समेत 18 ॼणनि मथां आमदनी खां वधीक असासा ठाहिण वारे केस जी ॿुधणी थी। पीपीए अॻवान खورشيد शाह खे NICVD मां आंदो वियो, जॾहिं त खورشيد शाह जे पुट MPA फारूक शाह खे जेल मां बख्तरबंद में अदालत पहुचायो वियो। ॿुधणी दौरान हिक शाहिद पंहिंजो बयान रिकॉर्ड करायो, जंहिं खां पोइ अदालत ॿुधणी 4 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। ॿुधणीअ खां पोइ अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे खورشيد शाह चयो आहे त अफ़गान मसइले ते पार्लियामेंट जो गॾियल इजलास घुरायो वञे। अपोज़िशन हुजे या इक़्तिदार, पंहिंजा इख़्तिलाफ़ात विसारे मुल्की मफ़ादनि ते गॾिजी कमु कनि। हुननि चयो आहे त अटो, खंडु, चांवर वग़ैरह ॿियनि मुल्कनि खां घुरायूं था, उन खां मथे हुकूमत जी बि कहिड़ी नाकामी हूंदी। पीपी एक्सपोर्ट करे पई ऐं हीअ हुकूमत इम्पोर्ट करे पई। खورشيد शाह चयो आहे त पीपी हुकूमत महांगाईअ जो बोझ पाण बर्दाश्त करे पई। PTI जी वफ़ाक़ी हुकूमत अवाम मथां महांगाईअ जो बोझ विधो आहे। हुन वधीक चयो आहे त करप्शन केस में मुंहिंजे मथां हिकु बि करप्शन साबित कनि त मां टीवीअ ते अची इस्तीफ़ा ॾींदुसि।